शांति। हाणे असां बाबा खे याद कंदासीं। महात्मा प्रकृति देवता में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजी बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंता मीठे मीठे बार बाबा चवंता स्वयं खे अर्थात आत्मा खुद खे शक्तिशाली ठाहे। अगर आत्मा खुद खे शक्तिशाली ठाहींदी त अनेकन खे शक्ति ॾेई सकदी न। अॼु आत्मा खुद में ही शक्ति न आहे। अॼु कंहिंमें खुद में ही चवनि था न माण्हू असां सहन शक्ति न आहे, ये शक्ति न आहे, डपु थो लॻे, सम्झ में नथो अचे, मुंझन माण्हू न। माण्हू अॼुकल्ह जीवन में सभु ईअं ई आहे। पोइ ॿियनि खे छा शक्ति ॾींदा? बाक़ी माण्हुनि खे छा संभालंदा? पंहिंजे परिवार खे कीअं संभालंदा? ॿारनि खे कीअं संभालंदा? त इन करे त परमात्मा हाणे चए थो न, इहो समय न आहे कंहिंजो बोझ खणण जो, कंहिंखे समय न आहे। हिन समय हर आत्मा खुद जे शरीर खे खुद खे संभाले सघे, उहो ई काफ़ी आहे। माण्हू देखा देखी में ॾाढो कुझु करे थो, गृहस्थी ठाहे थो, शादी थो करे, ॿार थो पैदा करे, हेॾे हेॾे माण्हुनि जे संबंध में थो अचे, लेकिन प्राप्ति छा आहे? माण्हू खुद खे ई नथो संभाले सघे, बस फ्रस्ट्रेट त डपु ईअं जल्दी त माण्हू इहे सभु जल्दी में कमु करनि था, लेकिन माण्हुनि खे खुद खे सम्झ में ई नथो अचे कि असां कीअं संभालो खुद खे ऐं ॿियनि खे। तंहिंजे करे बाबा चए थो पहिरियों खुद ते आत्मा में शक्ति हुजणी खपे। असां पहिरियों खुद खे संभाले सघूं, पोइ भले तव्हां ॿियनि जी जिम्मेवारी खणो त तव्हां हुनखे संभाले सघो। खुद खे तव्हां ठीक रीति नथा संभाले सघो त ॿियनि जी जिम्मेवारी खणंदव त हुननि खे बि परेशानी। त अहिड़ी जिम्मेवारी खणो छो था? अहिड़ी जिम्मेवारी खणण खां पहिरियों ई हुननि खे मना करे छॾिबी, असां न करे सघंदासीं। त बाबा चवनि था हाणे खुद खे शक्तिशाली ठाहियो त अनेकनि जी जीवन में ठाहिण जी शक्ति तव्हांखे प्राप्त थी वेंदी। अॼु माण्हू भॻवान खां बि वॾो खुद खे सम्झे थो। चऊं की हा भई तव्हांजे मथां भॻवान जी कृपा अथव, मञो, उहो बि न मञंदा आहिनि। कंहिं में एतिरो अहंकार ईंदो आहे त भॻवान छा थो करे, करूं त असां था कर्म त हिते असां था करूं, भॻवान त मथे वेठो आहे। ये मंदिर जा ये गुरु संत सन्यासी कंहिं पंहिंजो गुरु कयो हूंदो, लेकिन त गुरु जी कृपा सां हलंदो हूंदो। कंहिंखे डायरेक्ट भगवान जी मदद मिलंदी हूंदी, लेकिन माण्हुनि में एतिरो अहंकार अची वियो आहे जो जेका उन्हनि खे शक्ति मिले थी उन्हनि जे अॻियां बि अहंकार था ॾेखारनि कि न मां कर्म करां थो, मां ही सभु कुझु करे सघंदो। त ये मां सां मनुष्य आत्मा दुखी परेशान थींदो आहे। ये मां शब्द, मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा मूंखे शक्ति ॾे थो, हुन सां मां हलां थी। इहो मञण में बि माण्हुनि खे ॾाढो अहंकार ईंदो। इहो बि न मञंदा आहिनि कि भई भॻवान असांखे शक्ति ॾे थो। त असां त पंहिंजे पाण ई था हलूं, भॻवान त मथे वेठा, उहो छा शक्ति ॾींदो? परंतु हर आत्मा परमात्मा जो ॿार आहे। अॼु ॿार अगरि माउ पीउ खे न मञी करे हलनि, सोचनि असां ही सभु कुझु करे सघंदा आहियूं, सम्झ हुजे त भले करे बि सघे, लेकिन रिगार्ड रिस्पेक्ट हूंदो न, निरअहंकारीपन हूंदो त जीवन में अॻियां हली सघंदो। अगरि निरअहंकारीपन न हूंदो त भले अॻियां वधी बि वञे, लेकिन वो ख़ुशी न हूंदी, वो प्राप्ति न थींदी। बाबा चए थो माण्हुनि खे न जीवन में कॾहिं कूड़ न ॻाल्हाइणो खपे। अगरि तव्हां कूड़ ॻाल्हाए करे ॻाल्हि ठाहे बि छॾी, कूड़ ॻाल्हाए करे तव्हां बची बि वियो,
लेकिन हुन हिक कूड़ खे छुपाइण लाइ तव्हांखे 10 कूड़ ॿिया बि ॻाल्हाइणा पवंदा। ॿियो आहे न, तव्हांजे मन में ख़ुशी न हूंदी। भई माण्हू कूड़ ॻाल्हाए, धंधो थो करे, गृहस्थी थो हलाए, ॿारनि खे थो संभाले, या ॿार ई कूड़ ॻाल्हाए माउ पीउ खे ठाहे था वठनि, लेकिन हुननि अहिड़े माण्हुनि खे आहे न अंदर ई अंदर वो कूड़, हिक कूड़ खे छुपाइण लाइ एॾो दिमाग़ लॻाइणो पवंदो, ॿियो ॿिया कूड़ ॻाल्हाइणा पवंदा, ॿियो हुनखे जीवन में ख़ुशी न मिलंदी, प्राप्ति न थींदी, खाली खालीपन लॻंदो। त सच्चो माण्हू सदा हल्को रहंदो आहे। ईअं त सच ॻाल्हाए छॾियो ॻाल्हि अहिड़ी त हुनखे न कंहिंजो डपु बि न रहंदो आहे, उहो कंहिंसां उहो जीवन में सदा हल्को बि रहंदो, ख़ुशी बि रहंदी आहे। हिकु सच 100 सुख चईंदा न, त हिकु सच ॻाल्हाए छॾियो भई ॻाल्हि ईअं ठाहिण जी छा आहे। अॼु माण्हू चवंदो न ठाहिणो त पवंदो, थोरो ठाहे करे त चइणो पवंदो, लेकिन ठाहे करे केसिताईं संबंध निभाईंदव तव्हां। चईंदा ईअं थोरो कूड़ न ॻाल्हायूं त पोइ हुनखे वणंदो न, लड़ाई झगड़ा थी वेंदा, ईअं थी वेंदा। अॼु माण्हुनि जी संबंध ई कूड़नि ते आहिनि त पोइ जीवन में दुख परेशानी ये सभु ॻाल्हियूं थींदी रहंदियूं न। छो जी माण्हू आई कूड़ी दुनिया, चीजूं भी कूड़ थी मिलनि, त मनुष्य आतो आहे हिक ॿिए जे संबंध में संबंधनि खे कंटिन्यू रखण लाइ। भई हा अगर हुनसे कुछ प्राप्ति थिए त तव्हां वरी बि ठाहे करे हलो, लेकिन अगर हुनखे हुन माण्हू खे करे सच ॿुधाए छॾियोसीं त छा थींदो, त ईअं त न संबंध टुटी वेंदो, ॿियो ई सुठो संबंध जुटंदो रहंदो। त बाबा चवनि था कि हाणे सदा सच ॻाल्हायो, हर कर्म कंदे जीवन में सदा सच्चा थी करे रहंदा न त तव्हांखे प्राप्ति ॾाढी अथव, तव्हांखे ॾाढा सुख मिलंदा। ॿियो बाबा अॼु चवनि था कि मां हिन सृष्टि ते आयो आहियां तव्हांखे वरसो ॾियण। बाबा हाणे आया आहिनि असांखे 21 जन्मनि जो वरसो ॾियण आहे, सुख शांति जो वरसो ॾियण आहे। ॾिसो माण्हू, कोई माण्हू जीवन में कंहिं वटि कुझु बि न आहे लेकिन सुख शांति आहे, ख़ुशी आहे। कंहिं वटि सभु कुझु हूंदे हुए बि सुख शांति ख़ुशी न आहे। त तव्हांखे भले पंहिंजे देहदारी संबंधनि द्वारा तव्हांखे ये धन संपत्ति चीजूं प्राप्त थियनि थियूं, लेकिन तव्हांखे भगवान द्वारा ये वरसो न मिलल आहे। जीवन में कि सदा सुख शांति जो अनुभव करो, ये वरसो परमात्मा द्वारा ही मिलंदो आहे। अॼु तव्हां कुझु बि तव्हांखे जीवन में जो कुछ भी अथव न, उन चीजन में सुख शांति खुशी मिले। जो संतान जो परिवार तव्हां वटि आहे उनमें तव्हांखे सुख शांति खुशी मिले, वो सुख शांति खुशी जो अनुभव करण जो भी वरसो हूंदो, वो भगवान ही ॾेई सघंदो, वो ॿियो कोई न ॾेई सघंदो। अॼु तव्हां कूड़ पाप करे करे या कमाए करे चलो, कीअं बि करे तव्हां कमाए वॾा वॾा बंगला ठाहे छॾो, वॾो वॾो गाॾियूं में घुमो, फर्स्ट क्लास चीजूं खाओ पियो पायो, लेकिन हुननि चीजनि मां जो सुख शांति मिलंदी आहे न असली आत्मा खे, उहा अगर तव्हांखे नथी मिले त तव्हांखे परमात्मा जो वरसो न आहे। मतलब परमात्मा जो असांखे वरसो ॾींदो न कि असां जीवन हिन सृष्टि ते पाठ वधाईंदे हुए सभु कुछ यूज कंदे हुए भी असांखे सुख शांति खुशी मिले, उहो वरसो तव्हां वटि न आहे। वो वरसो हाणे ही परमात्मा असांखे ॾींदो। वो वरसो कॾहिं मिलंदो जॾहिं असां सदा सच्चा रहूं, जॾहिं असां खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करे परमात्मा जी श्रेष्ठ मत ते। ॾिसो अॼु माउ पीउ बि कंहिं ॿार खे पंहिंजो धन संपत्ति ॾींदो, जेको हुनजी मत ते हलंदो, जो हुनजी सम्झ ते हलंदो, जो हुनजी चए ते हलंदो। अगरि चए ते न हलंदो त पोइ हुनखे वो वरसो ओतिरो न मिलंदो, या ॾींदो बि त ख़ुशी ख़ुशी सां न ॾींदो। त ईअं ई परमात्मा बि न असांखे हर संगम युक्त अची करे श्रेष्ठ मत ॾींदो, सम्झ ॾींदो। त हिन मत ते हिन सम्झ ते असां अगरि हलंदासीं न, हाणे जो परमात्मा असांखे श्रेष्ठ मत ॾे थो, हिन सम्झ ते असां हलंदासीं त असांखे परमात्मा
आत्मा खे सुख शांति जो वरसो ॾेई छॾियो आहे, शक्ति ॾेई छॾियो, गुण ॾेई छॾियो, सम्झ ॾेई छॾियो। पोइ असां हिन सृष्टि ते जॾहिं पाठ वॼाईंदा आहियूं त उन्हनि हर चीजुनि खे उन रीति उन सम्झ सां यूज कंदा आहियूं। त भले माण्हुनि जे घर में किराए ते मकान हुजे, खाइण लाइ न हुजे, रोज दाल रोटी खाइनि, लेकिन उन आत्मा खे सच्चाई जे कारण, परमात्मा जे श्रेष्ठ मत ते हलण जे कारण, परमात्मा जो वरसो आहे कि तव्हां सदा जीवन में सुख शांति खुशी में रहंदो। अर्थात तव्हांजे जीवन में कुछ भी आहे, कहिड़ो भी घर आहे, कहिड़ा भी कपिड़ा आहिनि, कहिड़ी भी चीज खाइण पीअण जे लाइ आहिनि, लेकिन तव्हांखे सदा हुननि मां सुख शांति खुशी मिलंदी। त परमात्मा द्वारा वरसो वठण लाइ सदा खुद खे आत्मा समझो, परमात्मा के निराकार रूप में याद करो। सिर्फ हुनजी महिमा ॻाइण सां थोड़ी कुछ थींदो। अॼु असां भगवान जी महिमा ॻाईंदा रहंदासीं, लेकिन खुद खे न सुधारदासीं। अॼु माण्हू सॼो ॾींहुं नथो ॾिसे, भई रोज़ रात जो या सॼे ॾींहं में ॾिसो, खुद खे जाचो, भई मुंहिंजी कहिड़ी सोच ख़राब रही, मुंहिंजा कहिड़ा बोल ख़राब रहिया, मुंहिंजा कहिड़ा कर्म ख़राब कया जो मूंखे एॾो दुख परेशानी मिलियो अॼु जे ॾींहुं। पिछले जन्मनि जी त छॾो, लेकिन रोज असांखे चेक करणो खपे कि मुंहिंजे सॼे ॾींहं में कर्म, बोल, सोच कीअं रही। त हुन अनुसार चेक करे कहिड़े कर्मनि द्वारा मूंखे अॼु दुख मिलियो, कहिड़ी सोच द्वारा मूंखे दुख मिलियो, कहिड़े बोल द्वारा मूंखे या ॿियनि खे मूंसां दुख मिलियो, कहिड़ा ग़लति हुया, हुनखे जांचे करे रोज़ रात जो, ऐं पोइ पंहिंजे हुनखे करेक्ट करो। भई हा, अॼु खां मूंखे हिन सां दुख थियो या ॿिए कंहिं सां दुख थियो, त ॿिए कंहिंखे दुख थियो त मां अॼु खां ईअं न कंदमि, त अॼु खां ईअं न कंदमि। पोइ हुनखे ॿिए ॾींहुं सुबुह जो उथी करे पंहिंजे मन में पको करो, भई कल्ह मूंखां जो ग़लती थी, अॼु मां उहा न सोचंदमि, न ॻाल्हाईंदमि, न कंदमि। पको करणो ई न, रोज़ 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 पको कंदा वेंदव त असांजी सोच बोल कर्म में वो परिवर्तन अचणो खपे। न त रोज रोज भगवान जो नाम जपण, सत्संग कीर्तन भजन करण सां कुछ प्राप्ति नथी थिए न, छो कि असां पंहिंजी सोच के परिवर्तन ही नथा करूं। भगवान छा इहो मथां थोड़ी मदद कंदो कोई, भगवान भी चईंदो न, ॿार तव्हांजी सोच परिवर्तन करो, तव्हांजा बोल, तव्हांजा कर्म परिवर्तन करो त आपे ई सुख शांति मिली वेंदी न। माण्हू इहो ई त नथो करे। अॼु माण्हू रोज पाठ थो करे, सत्संग कीर्तन भजन थो करे, व्रत जप तप थो करे, लेकिन माण्हुनि जे जीवन में दुख परेशानी छो नथी खत्म थिए? माण्हुनि जे जीवन में सुख शांति खुशी छो न आहे? छो जो खुद के परिवर्तन नथा करे। ये नथा ॾिसनि मुंहिंजी सोच कहिड़ी सोच जे कारण के रोज रोज दुख मिले थो। ये नथा सम्झनि मूंखे कहिड़े बोल द्वारा मूंखे दुख मिले थो। ये नथा सोचनि मुंहिंजे कहिड़े कर्मनि द्वारा मूंखे दुख मिले थो। बस भगवान जे लाइ अरदास साम्हूं प्रार्थना था करनि, असांजो दुख दूर करो, असांजी परेशानी दूर करो। बाबा चए थो, अरे ॿार, तू खुद के जांच, पंहिंजी सोच बोल कर्मनि खे जांच, हुनखे परिवर्तन कर त तोखे आपे ई सुख शांति खुशी मिली वेंदी। त माण्हू हुनजे बदिले भगवान जी महिमा थो करे, भगवान जा सत्संग कीर्तन थो करे, लेकिन खुद खे परिवर्तन करो न। तव्हां एतिरो समय रोज भगवान जी महिमा करो था, भगवान जे नाम जा पाठ करो था, सत्संग कीर्तन करो था, तव्हां ओतिरो समय स्वयं खे परिवर्तन करण लाइ भगवान जी शक्ति वाण जे अंदर भरो। स्वयं खे परिवर्तन करण जो पाठ पढ़ो कि मां अॼु खां ईअं न कंदमि, मां ईअं न कंदमि, त मां ॾाढी सुखी आत्मा आहियां, शांत आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां। ये पाठ करो न, भगवान जी महिमा जो पाठ था करो तो खुद के सुधारण जो पाठ पढ़ो न रोज, कि मां कल्ह कहिड़ी कहिड़ी ग़लती कई, अॼु मां उहो न कंदमि, कहिड़ा कहिड़ा मुंहिंजा कर्म बुरा रहिया, बोल बुरा रही, सोच बुरी रही, वो न कंदमि, त असांजे जीवन में परिवर्तन भी ईंदो। बाबा चवनि था
कि हाणे मां जो वरतो ॾियणो आयो सुख शांति ख़ुशी जे लाइ, उन खे वठण लाइ खुद खे आत्मा समझो, मूंखे निराकार रूप में याद करो और रोज पंहिंजे कर्मनि खे सोच के बोल के जांचे करे परिवर्तन करण जी दृढ़ प्रतिज्ञा करो। रोज कुछ न कुछ विनाश करो, कुछ न कुछ स्थापना करो। रोज पुराने स्वभाव संस्कारन के जो विनाश करो मूंखे याद करे, और मूंखे याद करे नए स्वभाव संस्कारन के धारण करो। ॾिसो हिते आहे न, माण्हू दुनिया में भगवान खे याद करण लाइ कुछ न कुछ साम्हूं रखदा आहिनि, मूर्ति वगैरह जो भी पाठ आदि ग्रंथ आदि उन्हें, लेकिन परमात्मा असांखे सिखाईंदो आहे मूंखे याद करण लाइ ताकि कुछ ॾिसण जी रखण जी दरकार न आहे। मूंखे याद करण लाइ सिर्फ खुद की आत्मा समझो, मूंखे मथे निराकार रूप में याद करो। न त असांजी आत्मा नजर थी अचे, न असांजो पीउ परमात्मा नजर थो अचे, न आत्मा नजर ईंदी आहे न परमात्मा नजर ईंदो। आत्मा नजर आईंदी आहे? तव्हां कॾहिं पंहिंजी आत्मा ॾिठी आहे? रोज आईने में शक्ल था ॾिसो, असांजी आत्मा भ्रुकुटी जे विच में ई वेठी आहे। तव्हां कॾहिं पंहिंजी आईने में शक्ल ॾिसजे हुए पंहिंजी आत्मा खे ॾिठो अथव? आत्मा नजर ई न ईंदी आहे। तो भगवान जॾहिं आत्मा ही नजर नथी अचे तो आत्मा जो पीउ त आहे भगवान परम पिता परमात्मा, तो वो कीअं नजर ईंदो? तव्हां त हुनजा अलॻि अलॻि मूर्तियूं ठाहे करे इहे सभु ठाहे करे वेठा आहियो, लेकिन जॾहिं आत्मा ही नजर नथी अचे, आत्मा में ही शक्ति भरणी आहे, आत्मा ही भगवान खे यादि कंदी आहे, त जॾहिं उहो ही नजर नथी अचे त तव्हां केॾा बि भगवान जा नाम रूप ठाहे छॾो, तव्हांखे प्राप्ति थींदी न, सिर्फ़ भगवान भी नजर न ईंदो। तव्हांजो जहिड़ो शरीर आहे, ॿ अखियूं, ॿ कन, हिकु नक, ॿ हथ, ॿ पेर अथव न, मथो अथव त तव्हांजा माउ पीउ भी ओड़ा ई अथव न। हीअं थोड़ी तव्हांजा माउ पीउ कोई जानवर आहिनि ऐं तव्हां देहधारी शरीर मनुष्य जहिड़ो अथव, हीअं त थींदो न भई कि कोई ॿियो ॿ जानवर मिली करे कि मनुष्य तन के पैदा करेंगे, थी सकते। तो जॾहिं मनुष्य तन द्वारा मनुष्य ही जन्म तो वठे, मनुष्य जहिड़ो ही शरीर अचे तो, त बाबा चवनि था कि परमात्मा जॾहिं आत्मा नजर नथी अचे, आत्मा निराकार ज्योति बिंदु प्रकृति जे विच में वेठी आहे, त आत्मा जो पीउ भी त ओड़ो ही हूंदो न। अॼु बाबा चवनि था ॾिसो ॿिली आहे, ॿिली जे ॿार जा माउ पीउ भी ॿिली जहिड़ा ही हूंदा न। ॿिली बिल्ला जो भी हूंदा, वो पंहिंजे ॿार खे ओड़ो ही पैदा कंदा न, उन्हनि जे शरीर द्वारा ओड़ो ही ॿार पैदा थींदो। त हूअं ही परमात्मा असां आत्मा आहियूं, निराकार ज्योतिर्बिंदु हिते वेठा आहियूं, लेकिन नज़र नथा अचूं, त आत्मा जो पीउ भी त ओड़ो ही हूंदो न, जो नज़र न ईंदो आहे लेकिन आहे। तो जॾहिं माण्हू अगरि सम्झी वठे कि मूंखे भगवान खे छो यादि करणो आहे, पंहिंजी आत्मा में शक्ति भरण लाइ, त अगरि ये ॻाल्हि असांखे सम्झ में अची वई भई भगवान खे यादि करण सां शरीर में थोड़ी शक्ति ईंदी आहे। शरीर में शक्ति त रोटी खाइण सां ईंदी न त माण्हू रोटी न खाए, तो भगवान खे यादि कंदो रहे, लेकिन भगवान असांजी आत्मा में शक्ति भरदो। तो जॾहिं भगवान कहिड़ा परम पिता परमात्मा, वो आत्मा जो पीउ आहे, तो जॾहिं आत्मा नजर नथी अचे लेकिन आहे, त परमात्मा अर्थात भगवान भी नजर न ईंदो लेकिन आहे। अगरि तव्हांखे ये ॻाल्हि सम्झ में अची वई त तव्हां अॼु खां भगवान खे के मूर्ति, के ग्रंथ शास्त्र, के मालायूं, के देहधारी गुरु संत सन्यासिन जी द्वारा यादि कंदव। अॼु माण्हुनि खे यही त सम्झ न आहे न कि भगवान जो कोई शरीर ही ना आहे। जॾहिं मुंहिंजी आत्मा नजर नथी अचे त भगवान जो भी शरीर न हूंदो न, लेकिन आहे। हाणे मुंहिंजी आत्मा में शक्ति भरणी आहे मूंखे, त मूंखे भगवान खे यादि करणो, त मूंखे हुन ही रूप में हुनखे यादि कंदमि त मुंहिंजी आत्मा में शक्ति ईंदी न।
त बाबा चवनि ॾिसो हिकु इहा ॻाल्हि नथा सम्झनि माण्हू, ये ॻाल्हि नथा सम्झनि कि तुंहिंजी आत्मा में शक्ति भगवान भरदो आहे, त हुनखे निराकार रूप में परम धाम में मथे यादि करणो आहे। निराकार रूप में शुद्धि असांजी आत्मा भी निराकार आहे, लेकिन आहे हिन शरीर में भ्रुकुटी जे विच में रहण वारी मथां जी आहे, लेकिन हुन समय भ्रुकुटी जे विच में आहे। त असांजी आत्मा जो निवास जॾहिं बि असांखे भगवान खे यादि करणो आहे त सम्झो भई मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां और मुंहिंजो पीउ परम पिता परमात्मा पार ब्रह्म में रहण वारो उहो भी निराकार, मां भी निराकार। त मां निराकार आत्मा हुन निराकार पीउ खे मथे यादि करा न निराकार रूप में, त मूंखे शक्ति मिलंदी। हुनजे बदले माण्हू ये एॾा सारा साईं जा गुरुअनि जा ग्रंथ शास्त्र मूर्तियूं अहिड़ी अलाए कहिड़ी कहिड़ी मूर्ति ठाहे करे वेही करे यादि था करनि, त तॾहिं त तव्हांखे शांति नथी मिले, तॾहिं त तव्हांखे सुख नथो मिले, तॾहिं त तव्हांजे जीवन में ख़ुशियूं न आहिनि। माण्हू एॾी शादियूं थो करे, ॿार तो पैदा करे, शादी करे पोइ हिक ॿिए सां ठवनि नथा, ॿार पैदा करे ॿारनि खे पाले नथो सघनि। हाणे ॿार में गुण भी आहिनि त अवगुण भी हूंदा न, आत्मा कोई सत्य भी थोड़ी नर्क जा आत्मायूं नर्क जहिड़ियूं हूंदियूं न, उन्हनि खे मारनि डांटनि, रोज लड़ाई झगड़ो घर में कलेश करे वेठा। त माण्हू खे सिर्फ़ ये सम्झ न हुजण जे कारण कि मां आत्मा आहियां, मुंहिंजे आत्मा में शक्ति सम्झ गुण परमात्मा खे यादि करे ईंदा, तॾहिं मां पंहिंजे हिन घर गृहस्थी खे सुख शांति सां पाले सघंदी आहियां। त मूंखे रोज खुद खे आत्मा समझी करे परमात्मा के निराकार रूप में यादि करणो, खुद जी कमियूं जांचणियूं आहिनि, खुद में छा ग़लती आहे जिनजे कारण मां रोज क्रोध थी करां, मां रोज दुखी परेशान थी थियां। जेॾी तव्हां खुद खे परिवर्तन करण शुरू करे छॾियो न परमात्मा खे यादि करे, उन ॾींहुं तव्हांजे घर में स्वर्ग थी वेंदो। त उतां एॾो माण्हू भगवान जी महिमा करे थो जेके ॼाणदो ई न, और खुद जी ग्लानी थो करे, केॾो टाइम वेस्ट था करनि माण्हू। सुबुह शाम उथनि भी था, सिर्फ़ भगवान जी महिमा था कंदा रहनि, खुद खे ॾिसनि नथा असां छा था करूं ग़लती। त भगवान भी तव्हांजी छो मदद कंदो? रोज रोज तव्हां ई ग़लती करो था, तव्हां ई बुरो भलो सोचो था, चओ था, करो था, त तव्हांखे दुख थो मिले। पोइ तव्हां मञो नथा त हिन में भगवान छा करे? ये असांखे बाबा चवनि था कि मञो, खुद जी ग़लतियुनि खे जांचो और खुद खे परिवर्तन कंदव, तॾहिं तव्हांजे जीवन में सुख शांति ख़ुशी ईंदी। न त प्रार्थना ई कंदा रहिजो, हा कुझु थींदो न। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। न्यारेपन जे अभ्यास द्वारा पास विद ऑनर्स थियण वारा ब्रह्मा बाप समान था। बाबा चवनि था जीअं ब्रह्मा केरु हुयो जंहिंमें परमात्मा प्रवेश करे स्वर्ग जी स्थापना कई। त ब्रह्मा जो पाठ भी कलयुग में ही हो, छोकि कलयुग में ही भगवान खे अचणो आहे स्वर्ग ठाहिण। त जॾहिं परमात्मा ब्रह्मा जे तन में आयो, ब्रह्मा भी असां जहिड़ो साधारण मनुष्य ही हुयो न, त परमात्मा हुनमें आया त वो हिन दुनिया में रहंदे हुए परमात्मा जे कार्य में मददगार थिया। हुननि पंहिंजे परमात्मा खे पंहिंजो पूरो शरीर तन मन धन ॾेई करे हिन सृष्टि ते रहंदे हुए सभिनि सां न्यारा ऐं सभिनि जो प्यारो थी करे रहियो। कॾहिं न चई ये सभु मुंहिंजो आहे, कॾहिं न चई मां तो ये सभु करा, मूंखां परमात्मा कराए थो, उहो ही सभु कुझु करे थो, उहो ही मूंखां कराए थो। त हिन सां उहो जीवन में सदा ही सभिनि सां संबंध निभाईंदे हुए भी न्यारो रहियो और सभिनि जो प्यारो रहियो। अॼु माण्हू मुंहिंजा ॿार, मुंहिंजो पति, मुंहिंजा परिवार, मां सभु कुझु करे थो, मां सां अहंकार सां मोह अची वेंदो, वो न्यारो पर ईंदो न आहे त सभिनि जो प्यारो न थी सघंदो न।
अॼु खां ख़ुद खे आत्मा समझी करे और परमात्मा जी याद में सब कुछ कंदो, सभिनि सां संबंध निभाईंदा न, सम्झ त सभु परमात्मा जा आहिनि, ताकि कॾहिं अहंकार न ईंदो और तव्हां सभिनि जा प्यारा बि थी वेंदा। स्लोगन आहे, स्वयं कहिड़ो शक्ति स्तंभ ठाहियो जो अनेकनि जी नई जीवन ठाहिण, अनेकनि खे पंहिंजी जीवन ठाहिण जी शक्ति ॾेई सघो। अॼु बाबा चए थो पहिरियों खुद में शक्ति भरो, पोइ तव्हांखे ॿियनि जी जिम्मेवारी खणो। अॼु माण्हू केॾे शक्ति त आहे न, ऐं एॾी वॾी गृहस्थी था ठाहिनि, एॾो धंधो, एॾो माण्हुनि खे संभालण जी वो राय सलाह था ॾियनि, त खुद में त शक्ति आहे न, ॿियनि खे छा संभालंदा, ॿियनि खे छा राय सलाह ॾींदा। त पहिरियों आत्मा में शक्ति हुजणी खपे, पोइ असां ॿियनि जी मदद करे सघंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।